कोटलालू शहर में मरी बिरादरी के हथियारबंदनि पारां घर में घिड़ी फायरिंग करे नारी के अगवा करने की कोशिश कंदड़ जवाबदार केस दाख़िल वाक़े जा जवाबदार भी गिरफ्तार न थी सघिया आहिनि। एसएस न्यूज़ रिपोर्टर इसरार शर मूजिब नारी के वारसन नज़र मोहम्मद मरी ऐं मुमताज़ मरी औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि सैफल अली मोहम्मद जावेद ऐं ॿियनि घर में घिड़ी फायरिंग करे ज़बरदस्ती नारी सना महक मरी के अगवा करने की कोशिश कई। हुननि चयो आहे त केस दाख़िल थियण बावजूद जवाबदार सरेआम आज़ाद घुमी रहा आहिनि ऐं खेनि केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहा आहिनि। नोटिस वरितो वञे। शहदादकोट में बरसात ऐं बोर मुतासिरनि राशन समेत ॿियूं सहूलतूं न मिलण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया आहिनि। एसएस न्यूज़ रिपोर्टर गंवर ब्रोही मूजिब कंबर शहदादकोट मेन रोड ते मस्तो इशाख वटि मुतासिरनि एसी शहदादकोट एसी मीरो ख़ान ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ मोहसिन शाह, रियाज़ मोहम्मदाणी, चाकिर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। होॾां शहदादकोट जी टेंट सिटी हिक जी बोर्ड मुतासिर ख़ानदाननि खे राशन न मिलण ख़िलाफ़ मुतासिरनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मुतासिरनि आलिम ख़ान, अब्दुल्ला मक्सी, रमज़ान चांडियो ऐं मोहम्मद बख्श ब्रोही ॻाल्हाईंदे चयो आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां राशन न मिलियो आहे। एसी ऐं मुख़्तियारकार शहदादकोट मनपसंद माण्हुनि खे राशन ॾियनि था। डोगरी में तालीम खाते तरफ़ां 50 खां मथे प्राइमरी उस्तादनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि। एसएस न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद कासिम बुघियो मूजिब टीओ मोहम्मद उस्मान खोखर 50 खां मथे उस्तादनि खे पंहिंजी ऑफिस में ज्वाइनिंग ऑर्डर ॾिना। उन मौक़े ते तालीम खाते डोगरी जे ऑफिसर मोहम्मद उस्मान खोखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध हुकूमत जे सहकार ऐं उस्तादनि जी महिनत सबबि सिंध में लखे नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वियो आहे। नवां उस्ताद अचण सां उस्तादनि जी खोट बि ख़तम थी वई आहे। नवाबशाह में लाइव स्टॉक खाते ऐं समाजी तंज़ीम जे ताउन सां बोर्ड मुतासिरनि में जानवरनि जी खाद ख़ुराक जी विरासत जो अमल जारी आहे। एसएस न्यूज़ रिपोर्टर अब्दुल अहद मेमण मूजिब तालके दौड़ जे 5 यूसियुनि ऐं तालके नवाबशाह जे 3 यूसियुनि में बोर्ड मुतासिरनि में जानवरनि जी ख़ुराक लाइ बुह जा बैग तक़सीम कया विया आहिनि। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर डॉक्टर एजाज़ लग़ारी, डॉक्टर तारिक नूरानी, दी राइजिंग फाउंडेशन जे टीम लीडर डॉक्टर नूर अहमद रतड़ ऐं ॿियनि मुतासिरनि में ख़ुराक तक़सीम कई। हुननि मीडिया खे ॿुधायो आहे त सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जे हिदायतुनि ते ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे 2 तालकनि नवाबशाह ऐं दौड़ जे 8 यूसियुनि में चौपाई माल लाइ चारो ॾिनो वियो आहे।